आज़ाद घुर्जे वतन पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन। स्टेज ते वेठल मुंहिंजा सभई मोतबर भाइरो भेनरो ऐं हिन प्रोग्राम खे अरेंज कंदड़ साईं भाउ शाकिर खमीसाणी ऐं उनजी समूरी टीम सभिनी खे अस्सलाम वालेकुम जी असन। अॼु दुनिया जे तमामु वॾे मसइले ते जेको सॼी दुनिया ऐं आलमी इंसानियत जो मसइलो आहे अमुन, उन ते हिन शहर में हिन पाड़े में साईं जन पंहिंजे तंज़ीम ऐं NGOs जी तरफ़ खां जेको ही प्रोग्राम रखियो आहे उन में भले अक्सरियत नंढड़नि ॿारनि जी हुजे, भले उन में शिरकत घटि हुजे, पर क़दम सारा जोॻो आहे त इंसानियत जे अमुन जे लाइ, इंसानियत जे ज़िंदगीअ जे तौर तरीक़े खे गुज़ारण जे लाइ हेड़ा प्रोग्राम अरेंज कजनि त मां सम्झां थो उन्हनि खे जसा जेतिरी महिनत कनि था उन्हनि खे जसा, उन्हनि खे मुबारक हुजे हिन प्रोग्राम करण जी। ऐं नओं हिकिड़े असांजो नंढड़ो आहे महमूद, उन तकीर कई सच पच स्टेज ते बि ॻाल्हाइण। गांधी साहब चयो त जॾहिं मूंखे पहिरियों दफ़ो स्टेज ते सॾु कयो वियो, दुनिया जो वॾो लीडर महात्मा गांधी पंहिंजे किताब में एतिराफ़ थो करे, मां अॼु नंढड़े खे जस थो ॾियां, उहो अची बीठो आहे। महात्मा गांधी पंहिंजे किताब में एतिराफ़ कयो आहे त जॾहिं पहिरियों दफ़ो मूंखे स्टेज ते सॾु कयो वियो त मुंहिंजूं ॿई ॼंघूं ॾकनि पियूं, मुंहिंजा ॿई हथ हलनि पिया ऐं कैफ़ियत इहा थी वई त मां बेहोशीअ जी हालत में थी वियुमि। ऐं उहो नंढड़ो महात्मा गांधी सॼी दुनिया जे अदम तशद्दुद जी अलामत बणिजी दुनिया जो वॾो लीडर आहे, तमामु वॾो ॾाहो थी वियो आहे। स्टेज ते बीही ॻाल्हाइण, हबकण, हिन में का परेशानी जी ॻाल्हि कोन्हे। जन दोस्तनि, जन नंढड़नि, अॼु हिन मुआशिरे में जिते स्कूलनि में सिंधी ॻाल्हाइण कोन था, शागिर्दनि खे उस्ताद नथा पढ़ाइनि, उते अंग्रेज़ी में ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए ऐं अमूल ते ॻाल्हायो आहे। सॼी दुनिया जेका ॿोली सम्झे थी, सॼी दुनिया जंहिं ॿोली में ॻाल्हाए थी, उन ॿोली में उन्हनि ॻाल्हायो आहे। उहो बि हिननि जन ऑर्गेनाइज़र दोस्तनि इहो प्रोग्राम रखियो आहे, उहो क्रेडिट बि उन्हनि ॾे थो वञे। सिंध तारीख़ी तौर ते सिर्फ़ु असां नथा चऊं, हज़ारे साला तारीख़ जेकॾहिं पढ़ी ॾिसंदासीं त उन में अमुन ऐं मोहबत जो जेको दर्स आहे उहो सिंध ॾिनो आहे। सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, सभु चवंदा आहिनि। उहो सिंध जो दुश्मन हुजे त बि चवंदो तसव्वुफ़ जी ख़ालिक़ सिंध आहे। भले हिन धरतीअ जो खाई हुन सां गदारी करे, पर चवंदो इन त ही सचल भिटाई खां वठी जेके बि सूफ़ी आहिनि उन्हनि कॾहिं बि नफ़रत जो जेको बिज आहे उहो न छॾियो आहे। उन्हनि पंहिंजे ॿोली में, पंहिंजे रागनीअ में, पंहिंजे साज़नि ते मोहबत ऐं अमुन जो दर्स ॾिनो आहे। अॼु सॼी दुनिया जॾहिं बारूद जे ढेर ते बीठी आहे, अॼु सॼी दुनिया बारूद जे ढेर ते बीठी आहे, हिकिड़ो मुल्क ॿिए मुल्क खे थो चए त तो वटि जेकॾहिं एटम बम आहे त इन खां वधीक सगारो एटम बम मूं वटि आहे। अॼु सॼी दुनिया टेबल ते वेही मसइलनि खे हल नथी करे, चए थी त एटमी ताक़त आहियूं, तंहिंजे करे तशद्दुद ऐं हथियार जे ज़ोर ते हिक ॿिए खे मारे ऐं असां सुलखरू थींदासीं, असां पहिरें नंबर ते दुनिया में हूंदासीं। ऐं हिकिड़ी धुर आहे सिंध में, दुनिया में, उहे चवनि था त अदम तशद्दुदी
ॻाल्हियूं अदम तशद्दुदी जेको आहे उहो मसइले जो हल आहे ऐं अमुन ऐं मोहबत जे करे जंगियूं न कबियूं आहिनि। इहो जेका थ्योरी आहे, इहो जेको फिलासफ़ी आहे, इहा सिंध जी आहे। अदम तशद्दुद जी पॉलिसी जेका अॼु सॼी दुनिया चवे थी वापरायूं त जे दुनिया में अमुन थिए, उहा पॉलिसी सिंध जी आहे। ऐं असीं अमुन पसंद माण्हू रहिया आहियूं। असां जे धरती ते कहिड़ा फसाद हुजनि, ॻोठ ॻोठ में जंग लॻी पई आहे, कबीला ई झिड़ा, हिकिड़ो कबीलो ॿिए सां विढ़ियो पियो आहे, ॿियो कबीलो टे सां विढ़ियो पियो आहे। मसइलो त को बि कोन्हे के चोरी ते विढ़िया आहिनि, के पाणीअ जे वारे ते विढ़िया आहिनि, के कूड़ी अना कूड़ी गैरत ते विढ़िया आहिनि। ऐं उहो जिते मुआशिरो मेचूर न हूंदो आहे, जिते सिस्टम न हूंदो आहे, उते इहा बदनज़मी थींदी आहे। 5000 साल खां पुराणी तारीख़ रखंदड़ मोहन जे दड़े मां असांखे बंदूक ऐं भाला न मिलिया। दुनिया जी ईजाद जेका आहे, पीथो मिले थो, साज़ मिले थो, नाचणीअ जी शिकिल में उते असांखे मूर्तियूं मिलनि थियूं। असां त 5000 साल खां अॻु में बि अमुन पसंद माण्हू हुआसीं। असां त सूरत सिरजण वारा माण्हू आहियूं। असीं त असांजो छा हिन फसादनि सां सिंध में ख़ासि करे अमुन जी बिगाड़। हा, सही चयो सही ममता साहब। सियासतदान ते जेको चयो न, मां चवां थो त उन सियासतदान ते हिकिड़ो दफ़ो लानत विझी छॾियो आहे, जंहिं सियासतदान खे वोट ॾियूं था ऐं सिंध में कबीला ई जहिड़ा करे सिंध जे नियाणियुनि खे अगवा कराए, माराए, फुराए, उन्हनि खे डावाडोल करे, उन्हनि जा कबीला ख़तमु करे रतो छाण कराए थो। उहो सिंध जो उहो वॾेरो जागीरदार ऐं सियासतदान आहे। पर करप्ट असीं आहियूं, मुआशिरो असांजो करप्ट आहे न। असां वरी बि उन्हनि खे चूंडियूं था। त मसइलो आहे, अॼु जो मौज़ू जेको आहे उहो तमामु वॾो मसइलो आहे। बाबा अमुन छो, आख़िर अमुन चाहियूं था न, सॼी दुनिया चाहे थी अमुन। ऐं सिंध जो जेको अमुन आहे उहो कंहिं फिटायो आहे? असां पंहिंजे धरती ते जिते बीठा आहियूं उनजो अमुन जंहिं फिटायो आहे। तारीख़ी तौर ते असीं त सॼी दुनिया खे दोस्तनि शहर पियो भिटाई जो साईं सदाईं करीम ते सिंध सुकार। असां पंहिंजे धरती जी बि ॻाल्हि कयूं था, दुनिया खे दुआ था ॾियो। दुनिया खे दुआ ॾिनी आहे त सॼी दुनिया में, आलम इंसानियत में अमुन हुजे। हिते अमुन जी सूरत हाली आहे त कुझु टाइम अॻु में त जेकॾहिं को घर मां निकिरंदो त इहो कोन हूंदो त उहो वापसि ईंदो, या मोटर साइकिल खसरायूं ईंदो, या गाॾी खसरायूं ईंदो, या पंहिंजो सिर विञायूं ईंदो। इहो अमुन। सिंध जो छा हिन सां? सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सिंध जो छा बदअमनीअ सां? सिंध तारीख़ी तौर ते परायूं साम्हूं रखी उन ते झेड़ा कंदी। अॼु सिंध में नियाणियुनि जी पोज़ीशन ई आहे त मज़हब जे नाले ते घोटिके में ॿिया मिठू चवे त जेको आहे सो फलाणी छोकिरी आई आहे, उहा मुस्लमान थी त छोकिरे सां शादी करायोसीं। इहा सिंध छा? दीन इस्लाम जे नाले ते सिंध खे लुटिन वेठा मुला। छा इहो आहे सिंध छा? असुल जेको सिंध जो रूह आहे इहो न आहे जेको सिंध जे शहर घोटकीअ में पेश कयो वियो हुजे। हिकिड़े नाबालिग ॿार खे तयारु करे बयान ॼाणायो फेसबुक ते, ऐं दहशतगर्द मुला जंहिंजो को बि मज़हब न आहे उनजो, उहो वञी मंदर में वञी हिंदुनि जे ख़ुदानि खे लठियूं हणे, सिंध जे भगत कंवर राम जे तस्वीर खे सिरोट आहे भितर हणे, उन ते फायर करे। इहा सिंध आहे छा? इहो अमुन आहे छा? इहा सिंध जी शिकिल न आहे। सिंध जी असुल शिकिल ई आहे त सिंध जो वॾो आलिम, को बि मुला हिंदुनि जे इबादत गाह में वेही बुतनि जे हेठां न वेहंदो। असुल सिंध जी शिकिल शहीद ख़ालिद ममून सूमरे जे पुट ॿुधायो त इहा आहे त राशिद ममून सूमरो वञी मंदर में वेही चवे
हुनजे ऐं निमिरता जे भाउ खे भाकुर पाए चए त निमिरता तुंहिंजी भेण न आहे, मुंहिंजी भेण आहे। असुल सिंध जी शिकिल इहा आहे। जॾहिं राजाउनि जी हुकूमत आई त हिते मुस्लमान कोन आहे। हुकूमत सिंध जी, हुकूमत हिंदुनि जी, पर अरोड़ जो शहर अॼु बि गवाही थो ॾिए त मंदर ऐं मस्जिद जी दीवार हिकु ई। राजाउनि इहो ऐलान करे छॾियो त जेकॾहिं को मुस्लमान आहे त पंहिंजे मस्जिद में वञी इबादत करे, जेकॾहिं को हिंदू आहे त पंहिंजे मंदर में वञी इबादत करे। अॼु बि उमरकोट जे भरिसां ऐं अरोड़ में उहे मस्जिदूं गवाह आहिनि त हिते को बि मज़हबी तज़ाद न हो। अमुन हिते मज़हबी बुनियाद ते असांजी धीउ चयो त मज़हब जे आड़ में हिकिड़े दहशतगर्दी जेका थिए थी ऐं कबीला ई झड़ा थियनि था। जंहिंखे कब्ज़ो करणो आहे उहो पंहिंजे मज़हब जो झंडो उते हणी चवे थो त हीअ ज़मीन मुंहिंजी आहे। अहिड़े तसियत जो माण्हू अलम पाक खणे, अलम पाक जे लाइ सभिनी खे इज़त आहे, उहो हणी चए थो कब्ज़ो कयां। ॿिया मुस्लमान मदरसो ऐं मस्जिद हणी चवनि त हीअ प्रॉपर्टी असांजी आहे। इहा दहशतगर्दी आहे, इहो इंसाफ़ न आहे, इहा सिंध बि न आहे। असीं चाहियूं था त सॼी दुनिया में अमुन हुजे। सॼी दुनिया जेका अॼु दहशतगर्दीअ जे लपेट में अची वई आहे, अॼु हिते मज़हबी तफ़रक़ो पैदा करे सिंध अंदरि विगोड़ कया विया आहिनि। कबाइली झेड़ा प्लानिंग सां सिंध जे अंदरि कराया था वञनि। थोरो हिनखे वाज़े करे ॿुधाईंदो हलां त कबीलाई झेड़ा छो मिलंदा सोलंकी ऐं जागीराणी। हिक ॿिए घर न्याणियूं भेनर शादी गमीअ में ईंदियूं, शहाणी वातणी छो मिलंदा सिंध में? छो हिते चांडिया रित मिलंदा? हिक ॿिए सां बिरादरियूं आहिनि, हुन जा ॿार होॾे वेंदा शादी गमीअ में, हुन जा ॿार होॾे वेंदा। कबाइली झेड़ो करायो ई उन जे तरह वञे थो त सिंध दुनिया जी मालामाल धरती आहे। कोयत में सिर्फ़ पेट्रोल थो निकिरे, सिक्को बि सोनो आहे। सिंध जे अंदरि कोयत खां ॾहूणो पेट्रोल निकिरे, गैस निकिरे, ग्रेनाइट पथर निकिरे। हितां जो जबल सोन जूं खाणियूं पैदा करे, हिते कोयलो निकिरे। हितां जो सिंधु दरिया लखा ऐं करोड़ा एकड़ ज़मीन जेके आबाद करे। कोयत ऐं अरबुस्तान में एतिरी ज़मीन सारी फुटी ऐं वण थोरी थो थिए। उतां जा अरब जेके आहिनि उहे कमाइनि था छा? दुबई जो अरब टोड़ो ॿधियूं मथे सां सॼो ॾींहुं वेठो आहे। कंबर जा चांडिया ऐं शहजादपुर जा ऐं कश्मीर जा मज़ारियूं ते अरबनि जी नौकिरी था वेठा कनि। छा इहा सिंध आहे? रोटीअ मां गैस निकिरे थी, हुनजा मालिक न आहियूं। चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध खे फुरण जे लाइ सिंध जो अमुन तबाह करे ऐं सिंध खे ग़ुलाम बणाए, सिंधी माण्हू खे ग़ुलाम बणाए, उनजी धरती खसणु चाहिनि था, उनजी फुरलट कनि था। उहा ई फुरलट कनि था जेका मोहम्मद बिन कासिम हितां जा 2 लख खां वधीक माण्हू मारे, ₹4 रुपयनि जो सोन फबाए ऐं सिंध जे लाछनि ते बि तय करना त मूंखे ए ख़ुदा ए परवरदिगार तो मूंखे मालदार धरती अता कई आहे। अॼु ही उन दौर जा फिरौन ऐं यज़ीद हिन धरती जो अमन ख़तमु करे, हिन धरती खे बर्बाद करे, असांजा वसीला फबाए, असांजा माण्हू माराइनि था। असीं सम्झूं था त ही नंढड़ा ॿार जेके ही ज़िम्मेवार ॿार आहिनि। अॼु हिन ते अफ़सोस कोन्हे त हितां जो बादशाह माण्हू आबिया कॉलोनी जो हिते न आयो आहे। ही नंढड़ा ॿार आहिनि, ही महिमान आहिनि धरती जा। ऐं मां घणो वक़्तु इन शइ ते ॻाल्हाए, ही दोस्त सभु साथी वेठा आहिनि, पर अॼु मां नंढड़नि ॿारनि खे चवंदुसि त ही अमुन जा सफ़ीर तव्हांखे थियणो आहे। असां सिंध जे 200 खां वधीक झेड़नि ऐं झगड़नि खे शहीद बशीर ख़ान कुरैशी सां गॾिजी ख़तमु करायासीं, पर सिंध जे माण्हुनि खे शऊर न आयो। 5 दफ़ा सिंध जे इन्हनि ॿारनि में
हिते जागीराणी सोलंकी जो वॾो झड़ो बशीर खान कुरैशी 5 दफ़ा मेल खणी वियो अदी नफ़ीदा जा 10 दफ़ा खणे 20 दफ़ा खणे सिंध उनखे सलाम कंदी जेको सिंध जे माण्हुनि जो वहंदड़ खून खे रोके जेको बि हुजे जंहिं बि पार्टी जो हुजे सभिनी जे लाइ इज़त आहे उन जे लाइ जेको अमन जे लाइ कमु करे हिन धरती त माउ आहे न उहा पीपल्स पार्टी वारनि जी माउ न आहे छा छड़ो असां GS वारनि जी माउ थोरी आहे हीअ धरती पीपल्स पार्टी वारनि जी बि माउ आहे मुस्लिम लीग वारनि जी बि माउ आहे जमायत इस्लामी जी बि माउ आहे GS वारनि जी बि माउ आहे पर हिकिड़ा पुट हिन माउ जा जनम ॾींदी आहे न माउ 5 पुट हूंदा अथसि 3 पुट उन जा गैरतमंद बि थींदा आहिनि 2 पुट बेगैरत बि थींदा आहिनि बेगैरत पुट माउ जो सौदो कंदो आहे केरु थो सिंध जा शहर खपाए केरु थो सिंध जे दुश्मननि खे हथी ॾेई हिन धरतीअ जो कोयलो खपाए तेल खपाए पेट्रोल खपाए कंहिं करप्शन करे सिंध लुटी कंहिं करप्शन करे सिंध जे बच्चनि खे बीमार कयो कंहिं करप्शन करे सिंध जे अस्पतालुनि जूं दवाऊं खाधियूं करोड़े रुपया खैरपुर अस्पताल जी बजट हुजे कामुण में माण्हू मरी थो वञे 30 साल उमिरि माण्हूअ जी 600 साल उमिरि हूंदी ही माण्हूअ जी सही तारीख़ ॿुधाए थी 900 साल जॾहिं खां करप्ट हुकुमराननि सिंध जूं वागूं सफ़ायूं सिंध जो माण्हू कामुण में मरे सिंध जे माण्हू जो जहिड़ो ख़तमु सिंध जे माण्हू जी दिलि ख़तमु 35 सालनि में मरी थो वञे नौजवान सिंध जो दवाऊं हड़प करे विया सिंध जो अमन तबाह सिंध जी सिहत तबाह सिंध जे पाणीअ में ज़हर सिंध जा माण्हू सही ममता साहब बदनियत न आहिनि पर तारीख़ अलाए छो असांखे इन ते बीहारियो आहे त ईमानदार सिंध जे माण्हुनि खे बदकिरदार ऐं बदनियत हुकुमरान ॾिना आहिनि इहा असांजी ग़लती न आहे सिंध जी तारीख़ छा आहे सिंध जी तारीख़ छा आहे हिकिड़े अॼु सिंध जे माण्हुनि खे छा मिलियो आहे असां चऊं था नौकरियूं तव्हां खणो कारोबार तव्हां खणो सोन जा जहाज़ ॿाहिरि मोकिलियो तव्हां जूं माण्हू सोन जे तोड़नि जा हार ठाहे पाइनि ॿुधारा सिंध में अमन जो अमन सिंध थी घुरे ही नंढड़ा ॿार अमन था घुरनि न त ईअं बि थींदव हीअ नंढड़ा ॿार वेठा आहिनि न अलादीन खिलजी सिंध ते हमिलो कयो अॼु मां तव्हां नंढड़नि ॿारनि खे तारीख़ी किसो थो ॿुधायां तारीख़ जा माण्हू बि वेठा आहिनि अलादीन खिलजी सिंध ते हमिलो करण जे लाइ जॾहिं दोदे सूबरे खे चयो त मां तुंहिंजी धरती ते हमिलो कयां तुंहिंजी या बाबुल जो सॾु ॾे या धरती छॾ त दोदे ते जंग त शहर जा हिकिड़ा ॿार नंढड़ा तारीख़ लिखे थी किताबनि में लिखियल आहे नंढड़ा ॿार दोदे सूबरे जे अॻियां घोड़नि जे बीह रहिया सही असां बि जंग में हिसो वठंदासीं हुन चयो त ही काफ़िले मुंहिंजे में उहे हलंदा जंहिंजी मुंहं ते रत सां ॾाढ़ी ठाहे दोदे खे चयो त असां बि जवान थी आहियूं दोदा हे ॾिस ॾाढ़ियूं असां बि दुश्मन सां विढ़ंदासीं असां बि जंग में शामिल थींदासीं नंढड़ा ॿार शामिल थिया तव्हां नंढड़ा ॿार अमन लाइ विढ़ंदो जिदोजहद कंदो सिंध तव्हांजी आहे अमन ज़िंदाबाद सॼी दुनिया में अमन हुजे सिंध में अमन हुजे महिरबानी GS काॾे